अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सी रहा धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगूर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। अदालती फैसले बावजूद इस्लामाबाद पुलिस शहबाज गिल जो रिमांड हासिल न करे सकी। पंजाब हुकूमत जो शहबाज गिल के वफ़ाक़ के हवालगी का खतो जवाब। जेल इंतजामिया के शहबाज गिल के DHQ अस्पताल पिंडी मुंतकिल करने की हिदायत। ज़रियन मूजिब शहबाज गिल के जेल अस्पताल के डॉक्टर तरफा चेकअप का अस्पताल मुंतकिल करने की हिदायत कई वही है। जेल अस्पताल के मेडिकल ऑफिसर मूजिब शहबाज गिल के साह खणण में तकलीफ़ थी रही। इमरान खान शहबाज गिल की ॿीहर पुलिस रिमांड से गणती ज़ाहिर करे छी। चवे तो अगवा बाद तशद्दुद सबब शहबाज गिल की ज़हनी और जिस्मानी हालत मुतासिर थी है। मूंखे PTI के निशानो बनाने लाइ ज़ोरी कूड़ा बयान हासिल करने की कोशिश थी रही है। शहबाज गिल समेत पान खिलाफ कानून का मथा ही कार्रवाई खिलाफ कानूनी और सियासी कदम खणंदासीं। इमरान खान जी 4 साल हुकूमत रही। 4 सालन की गफलत जो असर लहण में वक्त लगंदो। असां पाण ते मड़ियल इल्ज़ाम जो हिसाब ॾेई रहिया आहियूं। इमरान खान ॿियनि मुल्कनि खां जेको कर्ज़ वरितो उन जो हिसाब ॾियणो पवंदो। मुस्लिम लीग नून के अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुकूमत तेल ते को बि टैक्स न लॻायो आहे। तेल जूं क़ीमतूं तय करण जो हिकु निज़ाम आहे। दुनिया में तेल जे अघनि खे नज़र में रखी क़ीमतूं तय कयूं वेंदियूं आहिनि। तेल जूं क़ीमतूं कंहिं बयानीअ खां घटि न आहिनि हूंदियूं। घटि मुदे वारनि फ़ैसिलनि सां कुझु कोन वरंदो। डिघे मुदे वारा फ़ैसिला करणा पवंदा। बदकिस्मती से इमरान खान लाइ खास बर्ताव की सहूलत अञा मौजूद है। छा इमरान खान कानून का मथाऊं है? छा इमरान खान अज भी लाडलो है? एक ही मुल्क में ब कानून छो है? सिंध के इतलात वारे वजीर शरजील इनाम अहमद चयो आहे इमरान खान जा नामज़दगी कागज़ राजदारी तजादुन जाली रिकॉर्ड से भरियल आहिनि। PTI इलेक्शन कमीशन से दबाव विझी रही है, जंहिंजे बदले में इमरान खान जा नामज़दगी कागज़ मंजूर कया विया। माज़ीअ में अहिड़नि केसनि में इलेक्शन कमीशन ऐं अदालतूं पाकिस्तान के केतिरनि ई सियासतदाननि खे नाअहल करार ॾेई चुकियूं आहिनि। -1 पहिरियों थियो आहे। -2 ऐं 3 जा चांस आहिनि। ज़राअत बाबति वॾे वज़ीर के सलाहकार मंसूर वसाण चयो आहे मुल्क में घणो कुछ थियण वारो आहे। अञा ॿिया बि अहम फ़ैसिला थियणा आहिनि। थी सघे तो माइंस में ज़ोर घणो ॾिनो वञे। आम चूंडूं 2023 में थींदियूं। जीअं इमरान खान के आंदो वियो हो तीअं ई हू वापसि पंहिंजी जाइ ते वेंदो। सिंध में ॿिए मरहले जो मकानी चूंडूं 28 अगस्त ते थींदियूं। सुप्रीम कोर्ट तक वञण बाबति MQM जी दरख़्वास्त उकलाए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जे सरबराही में 2 रुकनी बेंच दरख़्वास्त ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट दरख़्वास्त उकलाईंदे हुकुम जारी कयो आहे सिंध में मकानी चूंडूं 28 अगस्त ते थींदियूं। MQM पहिरीं मुनासिब फोरम सां रुजू करे हक़ीक़तनि जो तायुन थियण ते कानूनी नुक़्ता अदालत में उथारे सघजनि था। का बि आइनी अदालत हक़ीक़तनि जे सही तायुन खां सवाइ फ़ैसिलो नथी करे सघे। जेका नुक़्ता हाई कोर्ट में न उथारिया विया उन्हनि खे अपील में सिधी रीत नथो ॿुधी सघे। पाकिस्तान ऐं IMF के आमादगी वारे लेटर ते इतफाक़ थी वियो। पाकिस्तान IMF के पेट्रोल मिसमन ते लेवी 50 रुपयनि ताईं वधाइण जी ख़ातिरी कराए छॾी। ज़रियन मूजिब 1 सेप्टेम्बर खां पेट्रोल ते 10 रुपया लेवी, डीज़ल ते 5 रुपया लेवी वधाई वेंदी। सेप्टेम्बर में पेट्रोल ते लेवी वधी 30 ऐं डीज़ल ते 15 रुपया थी वेंदी। ईंदड़ महीननि में लेवी में भी वधीक 5 रुपया वाध कई वेंदी। जनवरी 2023 ताईं फी लीटर लेवी ते 50 रुपया थी वेंदी। गुज़िरियल साल 5200 अरब रुपयनि जो खसारो थियो। हलंदड़ साल 4000 अरब रुपयनि के खसारे जो इम्कान है। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे संदन कोशिश आहे त इन साल मालियाती खसारो घटि थिए। आमदनी ऐं ख़र्च में तवाज़न पैदा करणो पवंदो। पाकिस्तान उते न आहे जिते उनखे हुजणु घुरिजे आहे। दुनिया खां घुरणु ॾाढो ॾुखियो आहे। पाकिस्तान में मुस्लिम लीग नून जी हुकूमत बिजली की पैदावार ॿीणी कई। डॉलर ॿीहर महंगो। रुपए के कदर में घटाई अची वही। डॉलर 60 पैसा महंगो 214 रुपया 50 पैसनि जो।
जनरल कमर जावेद बाजवा के गॾियल अरब रियासतनि जे सभिनी खां वॾे सिविल एवार्ड ऑर्डर ऑफ ज़ाहिद सां नवाज़ियो वियो। पाक फौज जे सिपह सालार पारां गॾियल अरब रियासतनि जो सरकारी दौरो। ISPR जो चवण त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अमाराती सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान सां सदारती महल में मुलाक़ात कई। दफ़ाई शोबन में बतरफ़े गॾियल सहकार इलाइक़े जी ताज़ी सूरत आलमी मसइलनि ऐं गॾियल गिणती जे अख़बाराई ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सिंध में बरसात, शहर ॻोठ रोड रस्ता ऐं फसल ॿोड़े छॾिया। कराची, हैदराबाद, सखर, कंबर, मीरोखान, सालेपट, सेठारजा, थरड़ी, मोहब्बत, कंदकोट, केटी, बंदर, मुरी, चाक पको, लाड़काने, रतेदेरे, तलार, बदीन, टंडे, गुलाम हैदर, उस्मान शाहगुड़ी में वक़्फ़े सां मींहं जो सिलसिलो जारी। मवासिलाती निज़ाम डामाडोल, फसलुनि खे वापारी धक। खैरपुर वेझो बरसातुनि सबबि घर जी छित किरी पई। हिकु नीगर ऐं 2 औरतूं फौत बजण ज़ख़्मी थी पिया। लुकमान में गाज़ी चौक वटि छित किरण सबबि नीगर उस्मान, सलमा ऐं फरीदा कुंबर दम ॾिनूं। ज़ख़्मी शुमाइला ऐं अयान खे अस्पताल दाख़िल कयो वियो। लगातार बरसातुनि कराची समेत सिंध जे केतिरनि ई शहरनि खे न्योड़े विधो। बरसातुनि सबबि कचा घर अॻे खां वधीक जुरी पिया। रोड रस्ता उखड़ी पिया। हादसा मामूल बणिजी विया। मौसमियात खाते 21 खां 22 अगस्त ते बरसातुनि जो नओं स्पेल सिंध में दाख़िल थियण जी अकती करे छॾी। झोल भरिसां जवाबदारनि फायरिंग करे पीरसन खे क़तल करे छॾियो। झोल पुलिस मौजूद पीरसन दाद मोहम्मद सां गॾु जे कोर्ट में पेशी तां वापसि मोटी रहियो हो त हथियारबंद मक़सद फायरिंग करे ॾिनी। वाक़ियो पुराणी दुश्मनी सबबि पेश आयो आहे। पुलिस मक़तूल जो मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ सांगड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। डॉक्टर मौजूद पीरसन खे सीने में 2 गोलियूं लॻल आहिनि। सालेपट वेझो 2 धुरनि में झेड़ो फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ वेंझको वारे इलाइक़े में महर बिरादरी जे 2 धुरनि में प्लाट जी मालिकी तां झेड़ो थी पियो। फायरिंग में पीरसन कासिम महर मारिजी वियो। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरासियाइजी वियो। सालेपट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾी। कश्मीर वेझो फेर तिरकण सबबि वठण वारे जो मासूम नीगर तलाउ में ॿुॾी फौत थी वियो। नाइज कोट वासी नीगर नाज़िम नाइज फेर तिरकण सबबि तलाउ में किरी ॿुॾी फौत थी वियो। इतला ते वासिन पहुची नीगर जो मर्द तलाउ मां ॿाहिरि कढी वरितो। पहाड़ी जो मर्द घर पहुचण ते गौरव मची। IPP जो अॻवान ऐं अॻूणो MPA ग़ुलाम मुजद्दिद इसरान कराची जे ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो। ग़ुलाम मुजद्दिद इसरान जी जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन सुभाणे ॻोठ खैरपुर जूसो में थींदी। पीपल्स पार्टी तालके कंबर पारां संस लाॾाणे ते 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे।